सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अरसलना फ़ी क़र्यतिन मिन नबिय्यिन इल्ला अख़ज़ना अहलहा बिलबअसाइ वद्दर्राइ लअल्लहुम यज़्ज़र्रऊन। सुम्मा बद्दलना मकाना अस्सय्यिअतिल हसनता हत्ता अफ़ौ वक़ालू क़द मस्स आबाअना ज़र्राउ वस्सर्राउ फ़अख़ज़नाहुम बग़ततन वहुम ला यशऊरून। अल्लाह। गुज़िश्ता दरसी आयत में अल्लाह तबारक व तआला सय्यदना नूह अलैहिस्सलाम, हज़रत हूद अलैहिस्सलाम, सालेह अलैहिस्सलाम, लूत अलैहिस्सलाम, हज़रत शुएब अलैहिस्सलाम के वाक़ियात के बयान फरमायो। तो उन्हनि जी क़ौमुनि में जिन जिन अंबिया इकराम जी तकज़ीब कई, अल्लाह जे कानून खे, रब जी हिदायत खे ठुकरायो, उन्हनि जे मुक़ाबले में आया तो वो बर्बाद हलाक थिया। अॼु जी तिलावत करदड़ आयत में अल्लाह तबारक व तआला दुनिया में बाने जी आज़माइश ऐं इम्तिहाननि जे तरीक़नि खे बयानु फरमायो आहे। अल्लाह ताला फरमातो कंहिं बि ॻोठ ते या कंहिं बि बस्ती में, कंहिं बि इलाइक़े में असांजो पैगम्बर असां मोकिलियूं था ऐं वरी अहल इलाइक़ा दीन खां दूरी इख्तियार कनि था ऐं अल्लाह जी नाफ़रमानी जो रस्तो अपनाइनि था, अंबिया इकराम जी मुखालफ़त कनि था, उलमा सुलह जी मुखालफ़त कनि था, तो उन्हनि जी आज़माइश ऐं इम्तिहान जो पहिरियों तरीक़ो इहो हूंदो आहे जो क़द अख़ज़ना अहलहा बिलबअसाइ वज़्ज़र्रा, त जेको नाफ़रमान ॻोठ थियो आहे उन्हनि ॻोठ वारनि खे असां मुसीबत में, आज़माइश ऐं इम्तिहान में विझंदा आहियूं। मुसीबत, इम्तिहान ऐं आज़माइश आई, मन इन में सुधरी पवनि, पोइ हिते मोटी अचनि। असां रब जी नाफ़रमानी कई आहे, उन जे करे असांजे ॻोठ में डफेड़ आहे, उन जे करे पाण में मुनाफ़रत आहे, उन जे करे बदअमनी आहे, या मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे तकालीफ़ ऐं इम्तिहान ऐं आज़माइश जे भट्ठी में अल्लाह तबारक व तआला बाने खे घुमाईंदो आहे। पोइ बानो जे मोटी थो अचे त वाह वाह, पर बाने खे पंहिंजे कए जी सज़ा बि मिले पई। मुख़्तलिफ़ तकलीफ़ुनि में, इम्तिहान ऐं आज़माइशुनि में, पोइ बीमारी जी सूरत में हुजे, पाण में नफ़रतुनि जी सूरत में हुजे, झेड़े झगड़े जी सूरत में हुजे, मुख़्तलिफ़ अंदाज़ ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बाने जे मथां इम्तिहान आया, पर बानो मोटियो कोन। त वरी ॿिए दर्जे में पोइ अल्लाह तबारक व तआला वरी इहे कंदो आहे त ठीकु आहे, बाना तूं मोटे त कोन थो, तुंहिंजे मथां इनामात जी बारिश थो कयां। पोइ वरी आहिस्ते आहिस्ते मुसीबतूं, ॾुख ॾोला, परेशानियूं, बीमारियूं पढ़ियूं, जीअं तकालीफ़ हुयूं, तकलीफ़ निकिरी वञनि थियूं, अल्लाह जी तरफ़ां वरी हिन जे मथां एहसान थिए थो, नेमतूं मिलनि थियूं, माल दौलत में फरावानी आई आहे, उमिरि ऐं सिहत में, औलाद में बरकत पई आहे, त बज़ाहिर अल्लाह तबारक व तआला वरी उन बाने खे सुख ॾींदो आहे। पोइ सुखनि में अचनि में के बाना वरी अहिड़ा हूंदा आहिनि त पोइ वरी अल्लाह ॾे रुजू कंदा आहिनि, भई रब जा एहसान ऐं रब जा फज़ल आहिनि जो असांखे तकलीफ़ मां कढियो, वरी सुख जी ज़िंदगी ॾे हाणे भला अल्लाह जा फरमान बरदार थियो। पर को बानो वरी अहिड़ो हूंदो आहे जो जॾहिं अल्लाह जी तरफ़ां नेमत मिली आहे, माल दौलत इज़त उहिदो, त पोइ अञा बि मग़रूर थी ख़र मस्ती में ईंदो आहे। फरमाई पर ख़र मस्ती में वेंदा आहिनि, अञा वधीक ज़ुल्म ज़्यादती जबर कंदा आहिनि, पोइ जॾहिं अल्लाह जी पकड़ ईंदी आहे त पोइ हलाको नेस्तो लाको थी पवंदा आहिनि। फरमाया वमा अरसलना फ़ी क़रयतिन मिन नबिय्यिन, कंहिं बि ॻोठ में असां नबी न मोकिलियोसीं, इल्ला अख़ज़ना अहलहा बिलबअसाइ, मगर उन्हनि ॻोठ वारनि खे असां तकलीफ़ुनि में वरितोसीं, वज़्ज़र्रा, ॾुख ऐं ॾोलनि में वरितोसीं, लअल्लहुम यज़्ज़र्रऊन, मन त हू आजिज़ी ऐं इनकिसारी कनि, मोटी अचनि। सुम्मा बद्दलना मकान अस्सय्यिअतिल हसना, पोइ वरी उन्हनि जे तकलीफ़ुनि खे आसानियुनि मां तब्दील कंदा आहियूं, हत्ता अफ़ौ, तां त हू हद खां लंघी वञे। पंहिंजे ॾुख ॾोलनि में हो सुञो हो, हाणे त माल दौलत उहिदो इक़्तिदार, हाणे हमरा जी चए ईअं पियो थिए ऐं ख़र मस्ती में हद खां लॻी वेंदो आहे।
वक़ालू क़द मस्स आबाअना द-दर्राउ वस-सर्रा। उन जी सोच इहा थींदी आहे त इहो तकलीफ़ या इम्तिहान आज़माइश या माल दौलत जेको आहे इहो बसि कुदरती हिकिड़ो कानून आहे जेको इहो हले पियो। अबनि ॾाॾनि खे बि इहे तकलीफ़ूं बि आयूं, दुख बि आया, असांखे बि तकलीफ़ूं बि आयूं, दुख बि आयूं। अलाह जी तरफ़ां को पकड़ या इम्तिहान वग़ैरह कोन्हे। इन शइ जी सोच माने खां निकिरी वेंदी आहे। बसि हिकिड़े ज़माने जी गर्दिश उनखे सम्झंदो आहे, पंहिंजे आमाल जी शामत कोन सम्झंदो आहे। या का नेमत मिली आहे उनखे अलाह जी तरफ़ां हिकिड़ो इम्तिहान कोन सम्झंदो आहे, बल्कि ज़माने जी गर्दिश सम्झंदो आहे। चवंदो आहे क़द मस्स आबाअना द-दर्राउ वस-सर्रा। असांजे अबनि ॾाॾनि खे बि तकलीफ़ूं पहुतियूं, उन्हनि खे बि ख़ुशियूं पहुतियूं। हे ॾुख ॾोला या ही जेको माली फरावानी वग़ैरह हिकिड़ो कुदरती कानून आहे जेको आहे अचे पियो।